केस आखिरी मरहले में आहे जवाब जेको फरियादी दुर आहे उन्हनि जा अॻु में सड़नि पिया अॼु कहिड़ी तारीख़ मिली आहे 9 तारीख़ दा 9 तारीख़ ॿियो छा फॉलो अप आहे सर उन्हनि जा मुकमल थिया आहिनि या अञा थियणा आहिनि 9 तारीख़ ॾिनी अथनि त अञा हलंदा न अञा छा था सम्झो सर केतिरे टाइम ताईं बाबा मां कुझु बि नथो सम्झां तव्हां बादशाह आहियो अहिड़ो सुवाल कंदा आहियो तव्हां असां खां या हुन न मुंहिंजे हथ इख़्तियार में कुझु आहे जो मां कुझु सम्झी तव्हांखे ॿुधाए सघां न हुननि जे इख़्तियार में आहे इहो इख़्तियार जज साहिब इहो सुवाल तव्हांजो हिन 10 सालनि 8 सालनि में असां रोज़ इहो सुवाल जवाबु तव्हां असांखां वठो था असां करे नथा सघूं इन जो तव्हांखे जेका ॿी ॻाल्हि आहे उहा असां पुछा कयो केतिरा पुरमींदा आहियो तव्हां से इंशाअल्लाह ताला 100% पुरमींदा आहियूं इंशाअल्लाह कूड़ा हुजनि हुजऊं न त हिन महिल लिखंदा वठूं लिखंदासीं कोन साम्हूं बीठा आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला सुरख़ुरू थी वेंदासीं जीअं के बि इंतज़ाम कीअं पिया कान सिक्योरिटी ए दफ़ा 7 सालनि खां ॾिसूं था 7 सालनि खां या रेंजर जालूं काॾा घुमंदी फिरंदी आहे